सेवन मामा की ख़बर ॾींदा हलूं। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवानी शहर में ब्रह्मानी ऐं सियाल बिरादरीअ जे विच में झेड़ो, डंडा, कुहाड़ियूं ऐं सरोटा लॻण सबबि केतिराई माण्हू सख़्त ज़ख़्मी थी पिया। सेवन जे खोसा मोहल्ला में मासूम पाक जे मज़ार पुठियां सियाल ऐं ब्रह्मानी बिरादरीअ में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान सियाल बिरादरीअ जा 5 माण्हू ज़ख़्मी थी पिया, जिन खे सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट अस्पताल सेवन पहुचायो वियो। सियाल बिरादरीअ जे माण्हुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ब्रह्मानी बिरादरीअ जा माण्हू कुछ ॾींहं अॻु चोरीअ जे इरादे सां असांजे घरनि में दाख़िल थिया। उन वक़्तु असां हुननि खे पकड़े पुलिस जे हवाले कयो, पर हुननि वरी उन अमल खे ॿीहर वरजाईंदे वरी असांजे घरनि में दाख़िल थिया, जंहिंजे करे असां सां ब्रह्मानी बिरादरीअ जे माण्हुनि तॾे ते हला करे असांजे माण्हुनि खे लठियूं कुहाड़ियूं हणी अची असां सां झेड़ो कयो। उन झेड़े जे करे सियाल बिरादरीअ जा जवान सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿी धुर ब्रह्मानी बिरादरीअ जे माण्हुनि सां राब्तो न थी सघियो आहे।